الرحيم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولو أن أهل الكتاب آمنوا واتقوا لكفرنا عنهم ولأدخلناهم جنات النعيم. ولو أنهم أقاموا التوراة والإنجيل وما أنزل إليهم من ربهم لأكلوا من فوقهم ومن تحت أرجلهم منهم أمة مقتصدة وكثير منهم ساء ما يحكمون. صدق الله العلي العظيم. दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में मुसलसल यहूदियुनि ऐं नसारनि जे हरकतुनि खे ऐं साज़िशुनि खे, उन्हनि जी मुखालिफ़त ऐं ज़िद्दियत खे, पोइ उन्हनि जे नाफ़रमानियुनि खे बयानु कयो वियो हो, जंहिंमां मुस्लमाननि खे ख़ूब सबक़ ॾिनो वियो, जिन में सिखण वारनि जे लाइ ज़बरदस्त तरबियत ऐं तालीम हुई। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हीअ जो नरम लहजे में शफ़क़त ऐं मोहब्बत भरियो हिकु ईमानी दावत जो पैगाम यहूदियुनि ऐं नसारनि खे जेको ॾिनो उन जो बयानु फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो वलौ अन्न अहलल किताबि आमनू वत्तक़ौ लकफ़रना अन्हुम सय्यातिहिम वलअदख़लनाहुम जन्नातिन नईम। ये अहले किताब जेके आहिनि यहूदी ऐं नसारा जेकर न ईमान आणनि हा, ख़ुदा खां टिजनि हा, परहेज़गारी अख़्तियार कनि हा, चयो वठनि हा नबीअ जो, लकफ़रना अन्हुम सय्यातिहिम, सभु बुरायूं उन्हनि जो मिटाए छॾियऊं हा। वलअदख़लनाहुम जन्नातिन नईम, दुनिया जे हयातीअ में ई उन्हनि खे ज़बरदस्त नेमतुनि सां नवाज़ियऊं आहे। ईअं सम्झो दुनिया में ई उन जे लाइ रिज़्क़ रोज़ीअ में कुशादगी, ज़रूरतुनि जी सहूलियत, हिक क़िस्म जी आर्ज़ी तौर ते ॼण त जन्नत बनाए छॾियऊं आहे। आख़िरत में त उन जे लाइ जन्नत में वॾो मक़ाम हुजे हा, पर दुनिया में ई उन्हनि जे लाइ ज़बरदस्त बाग़ात हुजनि, ज़बरदस्त रोज़ीअ जा कुशादा, आमदनीअ जा ज़राया हुजनि हा, पर हुननि ईअं कोन कयो। वलौ अन्नहुम अक़ामु तौरात वल इंजील वमा उन्ज़िल इलैहिम मिन रब्बिहिम। अल्लाह से फरमाए तो हुननि वटि तौरात ऐं इंजील बि हुया, तौरात ऐं इंजील जे ज़रिए उन्हनि खे तालीम बि ॾिनी हुअसीं त आख़िरी पैगम्बर अरब क़ौम मां ईंदो, अरबनि जे कुरैश कबीले मां ईंदो, कुरैश कबीले मां अब्दुल मुत्तलिब जे ख़ानदान मां ईंदो, जनाब अब्दुल्ला जो बच्चो हूंदो, आमिना जो लाल हूंदो। बचपन खां वठी जवानी वफ़ात ताईं कंहिं बि क़िस्म जो को ऐब दुनिया उन ते साबित न करे सघंदी। अहिड़ो पाक साफ़ शफ़ाफ़ हूंदो, उनजो किरदार भी, उनजो अख़लाक भी, उनजी तालीम भी
हिक हिक शइ उनजी बावकार हूंदी, आला मनसब जो साहिब हूंदो। उनजा साहिब जेके साथी हुन ते ईमान आणींदा वेंदा, इब्तिदा में इस्लाम खां पहिरियां उन्हनि जूं ज़िंदगियूं कहिड़े बि तिर्ज़ ते गुज़रियूं हुजनि, पर इस्लाम क़बूल करण खां पोइ पाण खे सुधारींदा संवारींदा वेंदा, अहिड़े अंदाज़ में पंहिंजे पाण खे संवारे सुधारे करे पेश कंदा जो सॼी दुनिया उन्हनि खे नमूने तौर ते वठंदी। अल्लाह ताला उन्हनि खे ॿुधायो, पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, ये यहूदी ऐं नसरानी न जेकॾहिं तौरात ऐं इंजील जे तालीम ते पक्का थी बीहनि हा, जीअं असां उन्हनि खे तालीम ॾिनी हुई उन तालीम ते जे अमल कनि हा, पुख्ता थी बीहनि हा, पक्का थी बीहनि हा, त लअकलू मिन फौक़िहिम व मिन तहति अर्जुलिहिम, एॾो रिस्क ॾियूं हा, हेठां मथां जिथां किथां हर तरह सां रिस्क ॾियूं हा, खाई न खुटाइनि हा। मथां ॾियूं हा माना आसमान खां उन्हनि जे ज़मीनुनि, उन जे जाइदाद खे, उन्हनि जे मिल्कियतुनि खे, जिथे जिथे पाणी जी ज़रूरत हुई बरसात वसाए करे उन्हनि जे ज़मीनुनि खे आबाद कयूं हा। ऐं उन्हनि जी सोन ज़ेवर जे सूरत में जेका मिल्कियत हुई उन्हनि खे मुहाफ़िज़ जे सूरत में महफ़ूज़ कयूं हा। ज़मीन मां ईअं त जेका जेका ज़मीन उन्हनि जी पैदावार ॾियण जे क़ाबिल हुई उनखे अहिड़ो त पैदावार में भरपूर बनायूं हा जो ज़बरदस्त उन्हनि खे आमदनी थी पवे हा, ही खाई न खुटाइनि हा। आसमान खां बि रहमत जो नुज़ूल थिए हा बरसात जे सूरत में, माफ़ी ऐं बख़्शिश जे सूरत में, ज़मीन खां बि उन्हनि जे लाइ मेवनि जे सूरत में ज़बरदस्त आमदनी वधीक इज़ाफ़े वारी हासिल थिए हा। तॾहिं अल्लाह से फरमायो, लअकलू मिन फौक़िहिम व मिन तहति अर्जुलिहिम, हेठां बि मथां बि हर तरह सां उनखे रिस्क ॾियूं हा, खाई मज़ो कंदा। पर हिननि ईअं कोन कयो, तौरात ऐं ज़बूर जे, तौरात ऐं इंजील जे तालीम ते पुख्ता थी करे न बीठा। अल्लाह ताला जे तरफ़ खां जेका तालीम उन्हनि खे मिली वई उन तालीम ते हिननि अमल न कयो। मिनहुम उम्मतुम मुक़तसिदा, अल्लाह से फरमाए थो, कुझु इन्हनि यहूदियुनि मां अहिड़ा थिया जेके ईमान आणे मुसलमान थी विच थरा थी करे संवार जी पंहिंजी ज़िंदगी ईमान इस्लाम वारी गुज़ारण लॻा। उहा कसीरुम मिनहुम साअ मा यामलून, अक्सर उन्हनि मां बुछड़ायूं ई कंदा रहिया, नाफ़रमानियूं ई कंदा रहिया, थोरा उन्हनि मां दीन इस्लाम ते आया। हाणे ही ॿ आयतूं, आयत नंबर 65 ऐं 66, 6 सिपारो सूरत माइदा, इन्हनि ॿिन्हिनि आयतुनि खे ज़ाहिरी तौर ते पढ़िजे थो त ईअं थो मालूम थिए त अल्लाह तबारक व तआला सिर्फ़ु यहूदियुनि जे लाइ ॼण त फरमाए थो त यहूदी एॾी ज़िद्दियत में अची करे मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त में निकिरी पिया ऐं हुन सां साड़ो ऐं हसद कयूं ऐं ईमान न आणनि पिया हिन जे करे त जे ईमान आणींदासीं त असांजी रिज़्क़ रोज़ी बंदि थी वेंदो ऐं माण्हू जेके असांखे नज़राना सदक़ात वग़ैरह ॾींदा आहिनि, ख़ैर ख़ैरातूं, सुधरी वेंदा माण्हू असांखे कोन ॾींदा या असांजा इहे बंदि थी वेंदा। पोइ हिन हसद जे बुनियाद ते या हिननि खे ख़दशो हुयो इहो त असां जेकॾहिं ईमान आणींदासीं त असांजी उहा पुराणी इज़त जेका माण्हुनि में असांखे रहबर ऐं रहनुमा जी हैसियत सां लेखियो वेंदो आहे, इहा सभु असांजी शायदि ख़ाक में मिलाइजी वेंदी। इन बुनियाद ते हू ईमान न आणींदा। पोइ अल्लाह से फरमाए थो, जे ईमान आणनि हा, परहेज़गारी अख़्तियार कनि हा, त सभु ग़लतियूं हुननि जूं माफ़ करे छॾियूं हा, दुनिया बि संवारियूं हा, आख़िरत बि संवारे छॾियूं। तौरात ऐं इंजील वारे तालीम ते अमल कनि हा त कामयाबी कामयाब हुजनि हा, दुनिया में बि आख़िरत में बि। ज़ाहिरी आयतुनि मां इहो ख़ुलासो थो सम्झ में अचे, पर गहरी नज़र सां ॾिसिजे थो त इहे ई आयतूं उम्मत मुहम्मदीअ जे क़यामत ताईं ईंदड़ मुसलमाननि जे लाइ बि सबक़ आहिनि। दुनिया जे ज़िंदगीअ में इंसान कहिड़े बि क़िस्म जो ॾोहारी छो न हुजे, केॾा बि वॾा वॾा ॾोह छो न हुजनिसि, केॾियूं वॾियूं ग़लतियूं ज़ाहिरी तौरु लिकियल छो न हुजनिसि, अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो तौबा इस्तिग़फ़ार करे सची दिलि सां माफ़ी वठी सर्ब सुजूद थी करे पंहिंजे ईमान खे ताज़ो करे
अमल सालियो कंदो रहे, पक्को थी बीहे पंहिंजे तौबे ते, वरी गुनाह न करे। ही आयतूं उन जे लाइ बि सबक़ आहिनि। अल्लाह से फरमाए थो ईमान आणनि, परहेज़गारी अख़्तियार कनि त सभु वॾो माफ़। पोइ यहूदियुनि ऐं नसराणियुनि जा थी सघनि था त उम्मत मुहम्मदीअ जे हर ॾोहारे बंदे जा बि गुनाह माफ़ थी सघनि था। रब हेॾो करीम ज़ात आहे। ऐं फरमायई त उन्हनि जे लाइ दुनिया में रिज़्क़ रोज़ीअ जे कुशादगीअ जा बंदोबस्त बि असां वटि आहिनि, असां कंदासीं। इहा आयतूं मुस्लमाननि जे लाइ सबक़ आहिनि, जंहिंमां सम्झ में अचे थो त हिन दुनिया जे ज़िंदगीअ में पुरसुकून ज़िंदगी जेकॾहिं कोई गुज़ारणु चाहे थो त अल्लाह जे दीन ते, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत ते अची पवे, ईमान सां गॾोगॾु अमल सालियो करे। जेकॾहिं पुरसुकून रहणु चाहे थो त सच पच दुनिया में केॾो बि वॾो उहिदो माण्हू वटि छो न हुजे, केॾी बि वॾी दौलत छो न हुजे, केॾी बि वॾी हथ में ताक़त पोइ पैसे जी या कलम जी या सच पच तलवार ऐं बाज़ूअ जी या फ़ौज असले जी ताक़त इंसान वटि छो न हुजे, पर जेकॾहिं दीन कोन अथसि, निमाज़ रोज़ो कोन अथसि, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी इताअत कोन अथसि, पंहिंजे रब खे, पंहिंजे नबीअ खे नथो सुञाणे, पंहिंजे दीन इस्लाम जी काई मालूमात कोन अथसि, त इन्हनि समूरनि सहूलियतुनि जे हूंदे बि परेशान हूंदो, दौलत जे बावजूद परेशान हूंदो, ताक़तुनि जे बावजूद परेशान हूंदो। पुरसुकून ज़िंदगी गुज़ारणु चाहे थो त दीन इस्लाम ते अचे, अल्लाह जे ज़ात जे आॾो झुकी पवे, ईमान आणे, अल्लाह खे वहदहू ला शरीक करे मञे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे आख़िरी पैगंबर करे मञे। पोइ जेका शरीयत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आंदी, जेको जेको हुकुम क़ुर पाक ॾिनो उन ते अमल कंदो वञे। हा, इन ज़िंदगीअ में बि हिनखे ॾुख ईंदा, सूर सदमा ईंदा, पर इहे ॾुख ऐं सूर सदमा हिनखे झोरे न सघंदा। इन्हनि सूरनि ऐं सदमनि जे बावजूद बि सजदे में पवंदो, पंहिंजे रब सां जॾहिं मुखातब थींदो, पंहिंजे कोताहियुनि ते नज़र विझंदो, वरी अखियुनि में पाणी पइजी वेंदुसि, टिमी पवंदुसि, पंहिंजे रब जे आॾो जॾहिं इस्तिग़फ़ार ऐं तौबा कंदे दिलि जो नरम थी पवंदो, सजदे में किरी रब जी वॾाई बयानु कंदो, पंहिंजी हिणाई रब जे आॾो ज़ाहिर कंदो, त सच पच उहे सभु गुबार लही वेंदसि, नओं ऐं ताज़ो बनो थी वेंदो। पर अफ़सोस क़ुर पाक जे इन तालीम मां कोई पिराइण वारो कोन्हे। थोरा आहिनि सच पच, जीअं अल्लाह से फरमाए थो, यहूदनि में बि थोरा माण्हू थी पिया, मिनहुम उम्मतुन मुक़तसिदा, जेके विच थरा थिया दीन इस्लाम ते, अक्सर उन्हनि जा नाफ़रमानी कंदा रहिया। त पोइ सचो आहे इहो त उम्मत मुहम्मदीअ जे इंसाननि में बि अक्सरियत इन तरफ़ थी वञे, नाफ़रमानीअ जे तरफ़, ज़िद्दियत जे तरफ़, शैतान वारे हरबनि में फासंदा था वञनि, पाण बि परेशान, ॿियनि जे लाइ बि परेशानी ऐं मुश्किलात जो माहौल पैदा कंदा था वञनि, छो त दीन जी सम्झ कोन्हे, तॾहिं अल्लाह ताला जे ज़ात ते ईमान पको कोन्हे, तॾहिं क़यामत क़बर विसरी वई आहे, तॾहिं परहेज़गारी इंसान सिखणु नथो चाहे, तॾहिं क़ुर पाक त सेखारियो थो ईमान आणींदा, परहेज़गारी अख़्तियार कंदा। सच पच परहेज़गारी चइबो ई हिनखे आहे, हर बुराईअ खां बचनि, हर चङाईअ में अॻिरा अॻिरा हुजनि, हिनखे परहेज़गारी चइबो आहे। पंहिंजो पाण खे बुछड़ाइनि, बुराइनि खां बचाइनि, इनखे परहेज़गारी चइबो आहे। पंहिंजो पाण खे अल्लाह जे हुक्मनि जे नाफ़रमानीअ खां बि बचाइनि, माना हर हुक्म ते अमल कनि, इनखे परहेज़गारी चइबो आहे। जंहिं ज़िंदगी अहिड़ी गुज़ारी, अल्लाह से फरमाए थो हुनखे आसमान खां बि, ज़मीन खां बि, जिना केॾां हेठां मथां हुनखे रिस्क रोज़ी कुशादो करे ॾींदासीं, दुनिया में बि ख़ुशि हूंदो, आख़िरत में बि ख़ुशि हूंदो। बाक़ी दुनिया जे हिन ज़िंदगीअ में मुसलमान माण्हू जे मथां जेका पाबंदी आहे, 5 वक़्त निमाज़ जो पाबंद थी करे रहंदो, हलाल खाईंदो, हराम खां पाबंदीअ सां बचंदो, व्याज खां बि बचंदो, कूड़ गिला ग़ीबत खां बचंदो, विछड़ाइनि बुराइनि खां बचंदो, शराब ज़िना खां बचंदो, बुराइनि सभिनी खां बचंदो। ज़ाहिर आहे इहे पाबंदियूं आहिनि, इहे थोरे वक़्त जे लाइ इंसान खे पाबंदियूं नज़र ईंदियूं आहिनि, पर जॾहिं सच पच आदी थी वेंदो आहे, पंहिंजो पाण खे इन्हनि बुराइनि विछड़ाइनि खां बचाए आदी थी वेंदो आहे, त पोइ इनखे इन में सुकून ईंदो आहे, ऐं पोइ इहे पाबंदियूं हुनखे नज़र न ईंदियूं आहिनि। इहा इज़त ऐं शराफ़त वारी ज़िंदगी हुनखे आसान लॻंदी आहे। पोइ चई वठंदो आहे ईअं
त छा थियो आहे माण्हुनि खे जो पंहिंजे लाइ पाण पुछणा आहिनि ऐं बुराइनि में परेशानी था पंहिंजी हासिल कनि? छा थियो आहे उन्हनि खे जो अलाह ऐं अलाह जे रसूल जी इताअत करे पुरसुकून ज़िंदगी नथा गुज़ारनि? तॾहिं अलाह ताला हिते बि फरमायो आहे त वलौ अन्न अहलल किताबि आमनू वत्तक़ौ लकफ़रना अन्हुम सय्यातिहिम, जे अहले किताब बि ईमान आणनि हा, परहेज़गारी अख़्तियार कनि हा, ख़ुदा खां डिॼनि हा, सभु ॾोह बि माफ़ करे छॾियऊं हा, दुनिया जे ई नेमतुनि में नवाज़े छॾियऊं हा, आख़िरत जूं नेमतूं त अञा निरालियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि बुराइनि ऐं बुछड़ाइनि खां महफ़ूज़ रखे, बचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ बि नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।